अस्सलाम दोस्तों, जी तो हींअर मां तव्हांखे ॿ हाल ॾेखारियां थो, ॿ दुकान ॾेखारियां थो जेके मेन गजनपुर चौंक ते आहिनि। हाणे ॿई जेके हाल आहिनि उहे 1800 फुट में 900 फुट जा हिकिड़ा ज़बरदस्त पॉइंट ते जेको आहे लाड़काणे जी दिलि गजनपुर चौक ते आहिनि। हाणे ॿई हाल तव्हांखे ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजी दिलि चए थी त हिन में हिकिड़ी सुठी लेबॉर्ट्री क़ाइमु कजे, जेका लेबॉर्ट्री ग़रीबनि जे लाइ फ्री ऑफ कास्ट हुजे, जंहिंजी मैक्सिमम चार्जिस 50 खां 100 रुपया हुजे। ऐं हिन लेबॉर्ट्री में पैथोलॉजिस्ट जेको आहे उहे कमु कनि ऐं जेके महांगियूं डाटेड रोड जेको आहे टेस्टियूं आहिनि उहे 50 खां 100 रुपए में लाड़काणे पसगिरदाई में जेके ग़रीब गुरबा मिसकीन आहिनि उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ थियनि। पर उन लाइ मूंखे मुखैर दोस्तनि जी ज़रूरत आहे ऐं हीअ ॿिए हाल में वठी थो हलां। ऐं दिलि चवे थी त हिन हाल में सुठा FCPS डॉक्टर जेके ॿारड़नि जा आहिनि उहे विहारियूं ऐं जेके नंढा मासूम ॿार आहिनि ग़रीबनि मिसकीननि जा उन्हनि जो इलाजु हिते थी सघे। ऐं डॉक्टर असांखे जेको आहे पंजाब मां सुठा मिलनि था पिया ऐं FCPS जेके हिते करे अचनि था लाड़काणे में त उहे पंहिंजो पाण खे त जलाद माना ईअं सम्झो त ख़ुदा सम्झो वेठा आहिनि। हिन ॿिन्ही बहितरीन हालनि जो जेको किरायो आहे, हिन जेको जॻह जो मालिक आहे उहो 1.5 लख रुपया घुरे थो, पर उहो असांखे 50,000 रुपया जेको आहे छॾण जे लाइ तयारु आहे। त मां तव्हां खां 1 लख रुपया, पर आउं हुनखे गुज़ारिश थो कयां साईं असांखां कुझु पैसा अञा रेंट जा घटि वठो त आउं हिकिड़ी कोशिशि कयां ऐं लाड़काणे वारनि जी हिकिड़ी ख़िदमत कयां ऐं आउं पंहिंजे तौर ते हिते हिकु सुठी क्लिनिक बि ठाहियां ऐं लेबॉर्ट्री बि खोलियां जंहिंजा ख़र्च इख़राजात तक़रीबन लॻभॻि 50 लख रुपया था बीहनि। ऐं 50 लख रुपया का एॾी वॾी क़ीमत कोन्हे का, जे अगरि ख़ुदा जा बाना ग़रीब मख़लूक ते ख़र्च करण जे लाइ अल्लाह जे नाले ते इन्वेस्ट कनि ऐं मिसकीननि जे लाइ हीअ जेको आहे लेबॉर्ट्री ऐं क्लिनिक खोलण में मुंहिंजी मदद कनि। ऐं जेके दोस्त वस वारा आहिनि पोइ उन्हनि खां जेकर 10 रुपया बि थी सघनि त असांजी मदद कनि त हिते हिकु सुठी लेबॉर्ट्री लाड़काणे में क़ाइमु थी सघे थी। ऐं 2 डॉक्टर FCPS ॿारनि जा वेही सघनि था, हिकु गाइनी जी डॉक्टरणी बि वेही सघे थी ऐं उहे डॉक्टर असांखे स्पेशलिस्ट पंजाब मां मिलनि था जिन सां FCPS डॉक्टरणियूं ऐं डॉक्टर जिन सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे। सो 50 ऐं 100 रुपया फ़ीस ते उहे पंहिंजी फ़ीस उन्हनि जी ऐं जेके हिननि जी रेंट वग़ैरह आहे उहे त निकिरी वेंदा, पर जेका पहिरीं इन्वेस्ट आहे उहा असांखे दरकारु आहे ऐं उन जे लाइ असांखे तव्हां दोस्तनि जे सहकार जी ज़रूरत आहे। अगरि को दोस्त अलाह जी रज़ा जे लाइ असां सां ताउन करणु चाहे त हीअ ॿई हाल हीअ बिल्डिंग जा हेठियां पोर्शन असीं जेको आहे सो वठी करे ऐं इंसानियत जी ख़िदमत शुरू कयूं ऐं हीअ सदका जारी आहे। हे उहो अमल आहे जेको तव्हां क़यामत ताईं जारी रहंदो। सो इन जे लाइ अगरि को बि दोस्त मुंहिंजी हेल्प करणु चाहे ऐं दोस्त हिसो वठणु चाहे त मां पंहिंजो नंबर ॾियां थो, अकाउंट नंबर, उन ते असां सां ताउन कयो, फुड़ी तलाव आहे ताकी असां हीअ हिते लेबॉर्ट्री क़ाइमु करे सघूं। उमेदु आहे त हमेशह वांगुरु दोस्त हिन ख़ैर जे कम में जेको हिकु इदारो हूंदो ऐं हिन इदारे जे थ्रू असां लखे माण्हुनि जी ख़िदमत करे सघंदासीं ऐं उन में मिसकीन ग़रीब बि हूंदा, उन में अमीर बि हूंदा, सभिनी जे लाइ हीउ बहितरीनु इदारो क़ाइमु थी सघंदो। अगरि दोस्त सहकार कंदा त इंशाअल्लाह ताला हीउ ख़्वाबु साबिया थींदो ऐं हीउ ग़रीबनि जी ख़िदमत थी सघंदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।